नौशेरो फिरोज मां एम जफर तगर जी ख़बर मूजिब सिविल अस्पताल नौशेरो फिरोज में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद गुलाम कादिर टालपुर जो ओचितो दौरो मुख़्तलिफ़ वार्डन में मौजूद मरीज़न खां दवाउनि ऐं सहूलतुनि बाबति पुछा कई। मरीज़न पारां दवाउनि जी खोट ऐं वार्डन में सफ़ाई न थियण जूं शिकायतूं कयूं। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां अस्पताल जे दिल वारे वार्ड में एयर कंडीशनूं न हुअण ते एमएस अस्पताल हमीद अंसारी खे छंड ऐं एसी लॻाइण जी हिदायत। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद गुलाम कादिर टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल में दवाउनि जी खोट आहे, जंहिं लाइ सिंध हुकूमत खे लिखियो वेंदो। पीपीएचआई जे हवाले थियल अस्पतालुनि में सुठो कमु थी रहियो आहे, उते मरीज़नि जी देखभाल सुठी करे रही आहे। उन सां गॾु डीसी नौशेरो फिरोज अरसलान सलीम, असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद उस्मान ऐं ॿिया गॾु हुआ।